बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर इसरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं यहाँ लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, ॾींहं ॿ ॾींहं सियासी सूरत हाल तमामु घणी दिलचस्प थींदी वञे पई। अॼु पहिरीं ख़बर फ्रंट पेज ते असीं इहा शामिल कंदासीं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जे विच में टेलीफोनिक गुफ्तगू थी आहे, जंहिंमें उन्हनि तमामु अहम ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ कयो आहे। जंहिंमां सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हुकूमत मुद्दत पूरी कंदी, जेका हू मुसलसिल इतिहादी हुकूमत शुरूआत खां ॻाल्हि कंदी पई अचे। जंहिं वक़्तु इमरान ख़ान तहरीक इंसाफ़ जा चेयरमैन हुननि ते प्रेशर बिल्ड कंदा अचनि पिया त फौरी चूंडूं थियणु खपनि, हुकूमत मुद्दत पंहिंजी पूरी न कंदी। सो बिलाख़िर बाक़ाइदा तौर ते वाज़ह तौर ते हिकु इतफ़ाक़ थी वियो आहे इतिहादी हुकूमत जे अंदरि त हुकूमत मुद्दत पूरी कंदी, इलेक्शन पंहिंजे टाइम ते थींदो। ऐं ॿी हिकु अहम ॻाल्हि जेका अवां सां असीं शेयर कयूं पिया, तव्हांजी नज़रुनि खां बि गुज़री हूंदी, हुननि जो इतफ़ाक़ थियो आहे त इमरान ख़ान जो जेको लॉन्ग मार्च आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद में हू एंटर थियणु न ॾींदा। सो सभ खां पहिरियों इन ख़बर खां आगाज़ कयूं पिया, इहा ख़बर फ्रंट पेज में शामिल कयूं पिया। जमाली साहब जो तजियो वठूं पिया त छा ईंदड़ ॾींहं जेके आहिनि उहे ख़तरनाक साबित थियण वञनि पिया जेकॾहिं असीं सियासी हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं, या इमरान ख़ान साहब जी जेका लॉन्ग मार्च आहे उन हवाले सां ईंदड़ ॾींहंनि में छा वायलेंस को तज़ाद या को जीअं हीअ हुकूमत बि चवे पई त रतो छाण वारो मार्च थियणु वञे पियो। जमाली साहब, तमामु वॾा लफ़्ज़ आहिनि ऐं तव्हां छा सम्झो पिया ही जेको अॼु टेलीफोनिक गुफ्तगू थी आहे, पहिरियों उन ते तजियो ॾेई वठो त हुकूमत मुद्दत पूरी कंदी, इलेक्शन टाइम ते थींदा ऐं लॉन्ग मार्च खे हू एंटर ॾियणु न पिया चाहिनि। ॾिसो, असां कल्ह पंहिंजे प्रोग्राम में इहा ॻाल्हि करे छॾीसीं त अगस्त जे महीने में केयरटेकर जी अनाउंसमेंट थींदी ऐं नवंबर में जेको आहे उहो इलेक्शन थींदो। अॼु जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ ज़रदारी, मुस्लिम लीग नून जे सरबराह मियां मोहम्मद नवाज़ शरीफ ऐं JUIF जे सरबराह मौलाना फज़ल रहमान असांजी उन ॻाल्हि जी तस्दीक करे छॾी त इहो हुकूमत जो अटल फ़ैसिलो आहे त वक़्त खां अॻु में कंहिं बि सूरत में इलेक्शन न थींदा। अञा मूंखे जेको अभाम आहे, छो जो पाकिस्तान जी सूरत हाल हिन वक़्तु अहिड़ी आहे त हीउ इलेक्शन थोरो अञा अॻियां थी सघे थो, पर ईअं कान पॉसिबल आहे त ॾिसो आइन में प्रोविज़न आहे त 3 महीननि जी जॾहिं केयरटेकर हूंदी आहे त उन्हनि खे 3 महीना जेकॾहिं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान रिक्वेस्ट करे, इहा मशरूत आहे त जेकॾहिं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान रिक्वेस्ट करे त हू 3 महीना अञा जेको आहे अॻियां वधी सघे थी। अच्छा, त इहो हिकिड़ो इतादी जमातुनि में बि इहा पॉइंट डिस्कशन आहे, पर छो जो ज़ाहिर आहे उन में अञा इलाही टाइम आहे, इन करे इहा ॻाल्हि चवणु जेको आहे क़बल वक़्तु हूंदी। पर हाणे असां ॿी तरफ़ अचूं त ॾिसो, इमरान ख़ान जे हवाले सां जेके उन्हनि जा राइट हैंड आहे उन्हनि इहो इंकशाफ़ कयो त खून रेज़ी थींदी हिन मार्च में। उन खां पोइ अमीन गंडापुरी ऐं जेके हिन जा वरी KPK जो वज़ीर तालीम साहिबु उन्हनि जी जेको आहे हुनजो त वीडियो बयानु आयो आहे त असां पंहिंजी हिफ़ाज़त लाइ हथियार खणी था अचूं, ठीकु आहे न। त हाणे इन जो मां मोटिव्स जी ख़बर पवंदी आहे। जेके पॉलिटिकल माण्हू हूंदा आहिनि न, उहे हथियारनि ते बिलीव न कंदा आहिनि। सियासी माण्हू हमेशह अदम तशद्दुद सां ई कामयाबु थियो आहे। कॾहिं बि तशद्दुदाना सियासत सां का बि सियासी जमात कामयाबु न थी सघी आहे हिन मुल्क में। ऐं जंहिं जमात तशद्दुदाना सियासत जो रस्तो अख़्तियार कयो आहे उनजो चैप्टर हिन मुल्क मां हमेशह जे लाइ ख़तमु थियो आहे। उन हवाले सां लिसानी जमातूं ॾिसो, कॉम्परस जमातूं ॾिसो, या माज़ी में मज़हबी जमातूं जेके बि आहिनि जिन हथियारनि जी सियासत कई आहे, उन्हनि सभिनी जो तव्हांखे हिन मुल्क जी सियासत में को किरदारु नज़र न ईंदो हूंदो। ठीकु आहे। हाणे हिननि जो जेको मार्च आहे, जेके हाणे अॼु जेके TV ते असां इहो गुजरांवाला जा शॉट्स ॾिठासीं, त 5 ॾींहं रोड ते बि सुबुह खां वठी शाम ताईं, जीअं मां चयो त हीअ डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट रैली ऐं पिकनिक जो माहौल नज़र अची वियो हुयो। पर अॼु जे माहौल में तव्हांखे अञा जेकी नज़र हिकिड़ी शइ आई हूंदी त अॼु 2-2.5 हज़ार खां वधीक माण्हू नज़र न पिया अचनि जेके असां TV चैनल्स ते फुटेज ॾिठासीं। हाणे इमरान ख़ान जो कंहिं ख़ुशफ़हमी जो शिकार हो त जॾहिं हीउ निकिरंदो त हिन सां को 50 लख माण्हू 5 करोड़ माण्हू हिन सां गॾु हूंदा, त हाणे उहो माण्हुनि जे समुंड जो ज़िक्र कंदो हुयो त हीउ समुंड जेको आहे हिन पाण ॾिसी छॾियो पंहिंजी हैसियत जेको आहे। ॾिसो, पाकिस्तान जी सियासत में मां सम्झां थो जेतिरी पोलराइज़ेशन हिन वक़्तु थी आहे, ऐं ख़ासि तौर ते हिन PTI जे ॾिसो, सियासत करणु हर माण्हू जो हक़ु आहे। सियासत करे इमरान ख़ान, उन ते सियासत के न आहे। असांखे जेको हिननि ते एतिराज़ु थींदो आहे त हिननि जी जेकी बदज़बानी आहे, हिननि जे माण्हुनि जी बदज़बानी आहे, वरी सोशल मीडिया जे ज़रिए माण्हुनि सां गार गंद जो तरीक़ेकार अपनायल आहे। हर शइ खे जेको आहे ही
कूड़ ऐं फैब्रिकेटेड ऐं अफ़वाउनि जी बुनियाद ते सियासत अच्छा लॉन्ग मार्च के जमाली साहब ही हुकूमत तव्हां ॾिसो रोकण हिननि जा छो कुझु चाहे पई माण्हू वाज़े जेके तौर ते आहिनि उन्हनि अहिड़ा चई छॾियो आहे त आहिनि रोकण गुज़िरियल चाहिनि पिया जॾहिं खां अञा लॉन्ग मार्च खां अॻु में ई 5 ॾींहंनि में वरी ख़तरनाक ख़बर अचण वारी आहे, 4 ॾींहंनि में जेका आहे हुकूमत वञण वारी आहे, 3 हाणे इहे आहिनि हिननि जी जा हा सोशल मीडिया एक्टिविटिस्ट अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद बि ऐं असांजी इहो डेडलाइंस जेको ॾींदो आहे रहियो ही क्योस जी सूरत हाल पैदा करे सिर्फ़ु हिननि खे इहो ई आहे छो जो हिननि खे ख़बर आहे त हींअर मुल्क इकोनॉमी तौर ते मज़बूत थी रहियो आहे ऐं पाकिस्तान जा तालुकात हिननि जे करे जंहिं जंहिं मुल्क सां ख़राबु आहे, ख़ासि तौर ते अरब कंट्रीज़ सां, अमेरिका सां, इनफैक्ट चाइना सां, हाणे उहे तालुकात वापसि पंहिंजी पटड़ी ते अची विया आहिनि ऐं हर दुनिया जो चाहे उहो सुपर पावर आहे या असांजो भरिसां कंट्री आहे, सिर्फ़ु जेकॾहिं अॼु त अमेरिका गैर मुल्की साज़िश जी हिकु दफ़ो ॿीहर तरदीद करे छॾी हू आहे जेको आहे तव्हांखे अची विया आहिनि हुननि खे सम्झ में अची वई त एक्चुअल हाणे सियासतदान हिन मुल्क में आया आहिनि जिन सां सभु ॻाल्हाइण जे लाइ बि तयारु आहिनि, सॼी दुनिया इन्वेस्टमेंट करण लाइ बि पाकिस्तान में तयारु आहे, तेज़ थी रहियो आहे, हली रहियो आहे ऐं अञा तेज़ थियण वारो आहे, बिलियंस ऑफ डॉलर जी इन्वेस्टमेंट अचणी आहे। त इहा ॻाल्हि इमरान ख़ान खे ख़बर आहे त जेकॾहिं इहे सभु शयूं मेच्योर थी वियूं त पोइ हिन जी त सियासत में हमेशह लापतो गोल थी वेंदो, इन करे ई मुल्क में अफ़रा तफ़री थो फैलाइणु चाहे, क्योस जी सिचुएशन थो पैदा करणु चाहे। मार्च खे रोकण सां न थींदी जमाली साहब? ॾिसो मार्च खे रोकण सां त मां सम्झां ऑलरेडी रतो छाण जहिड़ो लफ़्ज़ यूज़ कयो पियो वञे, ॾाढो ख़तरनाक लफ़्ज़ आहे इहा त साज़िश थी सघे थी न, पर इहे सभु कम हूंदा आहिनि वक़्ती। हुकूमत पाण चवंदी पई माज़ी में तव्हां ॾिसो त MQM कराची में दहशतगर्दी कई त अॼु MQM किथे बीठी आहे, अहिड़े तरीक़े सां कुझु कोम्परस जमातुनि ते इल्ज़ामात आहे दहशतगर्दी जा, पंहिंजे असांजे जेकॾहिं असां कराची खां ॿाहिरि जे ज़िलनि जी ॻाल्हियूं कयूं त अॼु उहे किथे बीठा आहिनि, अहिड़े तरीक़े सां कुझु मज़हबी जमातुनि ते इन क़िस्म जा इल्ज़ाम हुया, अॼु ॿुधायो उहे किथे बीठियूं आहिनि। हिन मुल्क में पुरअमन सियासत त हली सघे थी, नज़रियाती सियासत त हली सघे थी, पर हिन मुल्क में कोई इहो सोचे त मां बंदूक जी ताक़त ते, मां ज़ोर ज़बरदस्ती जी बुनियाद ते को हुकूमत ते कब्ज़ो करे वठंदुसि, त इहा कंहिंजी ख़ुशफ़हमी आहे, इहो थी नथो सघे। जेकॾहिं ईअं थिए त पोइ इन खां वॾा मां जीअं कल्ह चयो तव्हांखे त तव्हां जेकॾहिं जमात इस्लामी जो कल्ह जो जलसो जेकॾहिं TV जी फुटेज ते ॾिठो हुजे त तव्हांखे अंदाज़ो थींदो त हू मीनार पाकिस्तान जो केतिरो वॾो जलसो हो, पर छा इन जलसे सां जमात इस्लामी लाहौर मां का हिकिड़ी सीट बि खटी आहे? अहिड़े तरीक़े सां कराची में बि जलसा थिया आहिनि, पर छा उन्हनि सीट खटी आहे? जलसनि सां, जुलूसनि सां, मुज़ाहिरनि सां, ऐं ॿियो त हीउ जेको दावा पियो करे आज़ादी मार्च ऐं ग़ुलामी मार्च अलाए कहिड़ा कहिड़ा नाला रोज़ाना जी बुनियाद ते चेंज कंदो आहे, हिन जी त तव्हां उहा पब्लिक बि ॾिसो न जेको हिन जी माण्हुनि ते हिकिड़ो ही इंप्रेशन क्रिएट पियो करे त अलाए घणा लख। पर जमाली साहब हिन जे जलसनि खे इमरान ख़ान खे ॿुधो बि वेंदो आहे, जलसनि में माण्हू बि वेंदा आहिनि, कवरेज बि प्रॉपर मिलंदी आहे, त छा इहो सबबु थी सघे पियो? मीडिया हिन जो मसइलो सिर्फ़ु इहो ई आहे त हे चाहे थो त हर वक़्तु स्क्रीन जेको आहे उहो हिन वटि हुजे ऐं पाकिस्तान जा सभु चैनल हर वक़्तु हिन खे ॾेखारींदा रहनि, इन करे ही इवेंट क्रिएट करे ज़ाहिर आहे पाकिस्तान में इज़हार आज़ादी, इज़हार राय जी आज़ादी आहे, हर चैनल आज़ाद ॾेखारे रहियो आहे। पर अॻियां जमाली साहब पॉपुलैरिटी जी बि ॻाल्हि आहे न, जीअं हू जमात इस्लामी खां इमरान ख़ान असीं जेके ॻाल्हि कयूं त हुननि जे लीडर्स खां वधीक पॉपुलर लीडर आहे। मां ॻाल्हि कई हुई उहा ॻाल्हि कई हुई जलसे जी तादाद जी, ऐं जेकी हाणे तव्हां ॻाल्हि कई आहे ॾिसो पॉपुलरिटी खां त कंहिंखे इनकार न आहे न, पर कोई इहो सोचे त हुनजी पॉपुलरिटी इन बुनियाद ते आहे, उहो त ज़ाहिर आहे जिन सूबनि में जी हुकूमतूं आहिनि उते हलनि था, ऐं उन सूबनि में बि वरी हारिया बि आहिनि, जिन में हुकूमतूं अथनि उहे बि हारिया आहिनि, पर जेकॾहिं तव्हां जर्नल हिकिड़ी असां चवंदा आहियूं त जेके मुख़्तलिफ़ सियासी जमातूं आहिनि, कहिड़ो अहिड़ो लीडर आहे जेको हिन मुल्क में हिन वक़्तु ॿी का सियासत करे रहियो आहे, को जलसा करे रहियो आहे, को जुलूस करे रहियो आहे, को रैलियूं करे रहियो आहे, को मोमेंटम क्रिएट करे रहियो आहे, कोई बि न आहे न, त वन मैन शो आहे न। हिनखे इहो ई त आहे त छो जो हीअ सीट त अटण खां पोइ साइकोलॉजिकल तौर ते जेको आहे हिन ते वॾा इफेक्ट्स थिया आहिनि, त हाणे हीअ इकठि जलसा करे चुको, उन मां बि हिन जो दिलि न भरियो, उन खां पोइ वरी हिन इहो लॉन्ग मार्च जो कहाणी ॾेई भई तूं लॉन्ग मार्च लॉन्ग मार्च करिणो आहे त प्रॉपर लॉन्ग मार्च करे न, लॉन्ग मार्च जो जेको मतिलबु आहे पोइ डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट रैली छाजे लाइ थो कढे, रैली खे कन्वर्ट कंदा न लॉन्ग मार्च में चंपा इस्लामाबाद में वञी करे, यानी कि इनखे फ़िलहाल त असां डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट रैली चवंदासीं न, ऐं हिकु डिस्ट्रिक्ट में बि मुंहिंजे ख़्याल में 2 ॾींहं थो लॻाए, त छो जो हिनखे अंदाज़ो हिनखे ख़बर पइजी वई आहे त पब्लिक त अचे कोन थी, हाणे करे छा करे फासी पियो आहे, हिन चयो त जी मां जुमे ताईं जेको आहे पहुचंदुमि लाहौर इस्लामाबाद, हाणे चवंदा साईं अॻिले जुमे ताईं शायदि असां पहुचंदासीं, ऐं पब्लिक ॾिसोनि त केतिरी अथनि, छा आहे जो हिमा चयो न त हिननि खे पंहिंजे हैसियत जी ख़बर पइजी वई आहे, ऐं अॼु जेकी हिन ॻाल्हि कई आहे तमामु ख़तरनाक क़िस्म जी त मार्शल लॉ जी ॻाल्हि जी बिल्कुलु ख़बर असांखे इहो मां तव्हां असां कुझु पुराना मार्शल लॉ जी हिमायत कई आहे, उन्हनि जे करे सी जो मुतालबो त न डिक्टेटराना है,
हे आमराना ज़हनियत रखंदड़ हिन पाकिस्तान जो वाहिद लीडर आहे। यानी पाकिस्तान जा जेकॾहिं ॿिया सियासी जमातनि खे तव्हां ॾिसो त अॼु ताईं कंहिं मार्शल खे सपोर्ट कान कयो आहे। दॿे लफ़्ज़नि में बैकग्राउंड ते थी सघे थो, पर जेकॾहिं ओपन फोरम ते ईंदा, चाहे वो मीडिया जे साम्हूं, कंहिं प्रेस कॉन्फ्रेंस में, अवामी जलसे में, जुलूस में, त जी हुननि जो त मार्शल लॉ लॻे थो त भली लॻे, हुननि हिमायत ज़ाहिर कई, पर हुकूमत में जेको आहे मुसलसिल चवे पई त हुननि मुतालबो कयो आहे, हिमायत कई आहे मार्शल लॉ जी। हिकिड़ो एस्टेब्लिशमेंट जी कच्छ में बाल विझी रहियो आहे त जेकॾहिं तव्हां डायरेक्ट अची वञो त मूंखे एतिराज़ कान्हे, हिन जो ॿियो मक़सदु कीअं हूंदो आहे। अच्छा, पर उहे ॿियनि पार्टीज़ से इल्ज़ाम लॻाइनि था त ॿियनि पार्टीज़ हिननि खे एस्टेब्लिशमेंट जे जेको आहे साम्हूं आंदो आहे ऐं उहे तालुक जेके आहिनि ख़राब करण लाॻापा ख़राब करण चाहिनि। हिनखे कंहिं ॿियनि पार्टियुनि चयो त तूं इहे तकरीरूं कर, हिननि खे ॿियनि पार्टियुनि चयो त तूं आज़ादी ऐं ग़ुलामी जा नारा लॻा, हिनखे ॿियनि पार्टियुनि चयो त तूं अमेरिका जे ख़िलाफ़ नारा लॻा, हिनखे हुननि चयो त तूं चौकीदार हुननि खे चओ घटि वधि ॻाल्हा, हुननि खे ॿियनि पार्टियुनि चयो त तूं हुननि खे न्यूट्रल चओ, तूं हुननि खे हिन पार्टियुनि चयो त तूं हुननि खे जानवर करार ॾे। ॾिसो हाणे छो जो मां चयो न त हिनखे साइकोलॉजिकल वॾा इफेक्ट्स थिया आहिनि, त रोज़ जी बुनियाद ते हिन जो हर बयानियो तब्दील आहे। जीअं मूं पहिरियों चयो त जेकॾहिं गुज़िरियल 4-5 सालनि जी मजमूई असां हिन जे तमामु बयाननि जी हिसाब किताब लॻायूं त तक़रीबन 1000 खां वधीक ही पंहिंजे ई बयाननि में तज़ाद पैदा करे यू टर्न हणी चुको आहे। त अहिड़े तरीक़े सां छो जो जंहिंखे इहा ख़बर ई कान्हे त पब्लिक गैदरिंग में छा ॻाल्हाइबो आहे, ऐं जॾहिं वज़ीर आज़म हो त उन जा प्रोटोकॉल्स कहिड़े मुल्कनि सां कीअं कीअं हूंदा आहिनि, जिन खे इन मामूली शयुनि जो ख़बर न हुजे। जॾहिं अपोज़िशन में हो त चवंदो हो त जेकॾहिं मां वज़ीर आज़म थियुसि त कंहिं ॿिए इस्तेमालु करण जी कोशिशि कई त मां जेको आहे हुकूमत न खणंदुसि। जॾहिं हुकूमत में हो त चवंदो रहियो त जीअं मां चवंदो आहियां एस्टेब्लिशमेंट ईअं ई कंदी आहे। हाणे जॾहिं हुकूमत खां निकितो आहे त चओ त मूं वटि त को पावर ई कान हुयो, सॼा पावर ई एस्टेब्लिशमेंट वटि हुआ। पहिरियों पाण चवंदो हो त हिन सभिनी चोरनि जे ख़िलाफ़ु एक्शन थियणु घुरिजे, हाणे चए थो त जेको आहे इहे त मां त कयां ई न पियो, त एस्टेब्लिशमेंट बि करे, त हिन जो मतिलबु त पोइ एस्टेब्लिशमेंट कमु करे रही पई त तूं न पियो। जी जमाली साहब, मां पुछणु इहो चाहियां पई त छा इहो केओस, वायलेंस या सूरत हाल ख़राब न थींदी जेकॾहिं इमरान ख़ान खे हीअ एंटर थियणु न ॾे पई इतिहादी हुकूमत इस्लामाबाद में? ऐं अॼु त क्लियरली जॾहिं हिन जी टेलीफोनिक राब्तो थियो आहे टिनी सरबराहनि जो, त हुननि हिदायत बि करे छॾी आहे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह खे त जेको आहे कंहिं बि क़िस्म जी जेको आहे दाख़िला एंट्री नाहे ॾियणी इमरान ख़ान खे। ॾिसो हिननि जी PTI जे जेके अॻुवाणनि जा बयान हुआ उन मां असां इहो तासुर वठी सघूं था त दहशतगर्दी पर उन अॻुवाण त छॾे बि ॾिनी PTI, ॿियो उन्हनि खे चयो त बिना के नोटिस जे उनखे कढियो वियो। उहो त बाद में कढियो वियो न जॾहिं हुन राज़ खोलिया, या त अॻु में कढी छॾनि, बुनियाद ते असांखे अॻु में कढी छॾनि ज़रूरी आहे ज़ाहिर आहे जेके अंदर जा जॾहिं हुकूमत में हुया त ऑपोजिशन मार्च करे पई, जलसा करे पई। अमीन गंडापुर खे बि जेको आहे फारिग कना, हुन जी अची वई, उन खां पोइ KPK जे वज़ीर चई इहा ॻाल्हियूं कयूं, पोइ हुननि खे बि फारिग कना, त उन्हनि त ऑफिशियल चयो आहे TV ते, हिन त वरी बि राज़ अफ़शा कयो न, हुननि त ऑफिशियल अची TV ते इक़रार कयो, ऐं हिकिड़े इक़रार कयो ऐं हिकिड़े जी ऑडियो पूरी फैसल ऑर्डर खे ओतिरो PTI वफ़ादारी जा ताना ॾे पई। मसलो हिननि जो इहो ई आहे त हिननि जा प्लान त इहे थी सघनि था, पर ज़ाहिर आहे हुकूमत बि त पंहिंजा प्लान ठाहींदी हूंदी न। जेकॾहिं खूनरेज़ी जो हिननि जो को अलाह न करे हिननि जो को इरादो हूंदो बि त हुकूमत बि त आहे न, ज़ाहिर आहे कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा बि त आहिनि न, इहो हुननि जो कमु आहे। त पोइ या त जेकॾहिं ॻाल्हियूं करे वठनि त पुरअमन तरीक़े सां तव्हां वेहो धरणो कयो, उन खां बाद में हीअ त चवनि था त दाख़िल न थियणु ॾींदासीं, ऑलरेडी PTI जी सभिनी खे ख़बर आहे जेकॾहिं न दाख़िल थियणु ॾींदा त लाज़िमन कुझु न कुझु थींदो। देखिए PTI जो ट्रैक रिकॉर्ड आहे त जॾहिं बि हुन ॻाल्हियूं कयूं आहिनि, जॾहिं हुन एग्रीमेंट कया आहिनि, जॾहिं हुन कोर्ट में लिखी ॾिना आहिनि, हमेशह हुनजी ख़िलाफ़वर्जी कई आहे। ट्रैक रिकॉर्ड खणो 2014 खां वठी, इनफैक्ट हाई कोर्ट पाण इन ॻाल्हि में जॾहिं अपोज़िशन में हुआ, लिखत में एग्रीमेंट कयूं उन वक़्त जी हुकूमत सां, उन खां पोइ उन जो असां नतीजो ॾिसोसीं त पार्लियामेंट ते हमिलो थी वियो, सुप्रीम कोर्ट ते हमिलो थी वियो, TV स्टेशन ते हमिलो थी वियो, किथे किथे हमिलो कान थियो। अहिड़े तरीक़े सां हिननि कॾहिं बि अॼु ताईं पंहिंजी तारीख़ में जेके बि वाइदा मुआइदा तहरीरी तौर ते बि कया आहिनि, अदालतुनि में बि जमा कराया आहिनि, अदालतुनि में यकीनदानियूं करायूं, एफिडेविट्स ॾिना आहिनि, पर अॼु ताईं किथे अमल न कयो आहे। त PTI जी त बदकिस्मती इहा ई आहे न। ॿिया जेके मार्च थिया, हाणे त असां ॿियनि जी बि ज़िक्र कयूं था त मौलाना फज़ल रहमान मार्च कयो, मुस्लिम लीग नून वारनि मार्च कयो, त उहो त ख़ैर अदब वापसि हलियो वियो हुयो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मार्च कयो, त एक्यूरेट जेकी जॻह जेकी हुननि एज़ पर लॉ इमरान खान बार बार चवंदो तव्हांखे जेतिरा ॾींहं वेहणो आहे, जेतिरा ॾींहं मार्च करणी आहे, जलसा करणा आहिनि, जुलूस करणो आहे, धरना करणा आहिनि, तव्हां करे वठो। त हाणे ज़ाहिर आहे हीअ शयूं काफ़ी कॉम्प्लिकेटेड नज़र अचनि पियूं, त हू करणु चाहे पोइ हीअ करणु ॾियनि न पिया। ट्रैक रिकॉर्ड हुयो त हुननि जेको एग्रीमेंट तव्हां सां कयो, उन एग्रीमेंट ते पूरा लथा। हिन जो ट्रैक रिकॉर्ड ख़राबु आहे न, पंहिंजी ज़बान ते क़ाइमु न रहे, मुआइदनि ते क़ाइमु रहे, उनजी ज़बान ते कीअं एतमाद कंदासीं? इस्लामाबाद को मामूली शहर त न आहे न, कैपिटल आहे पाकिस्तान जो, तमामु कॉन्सुलेट्स उते आहिनि, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान उते आहे, पार्लियामेंट्स उते आहिनि, सेनेट उते आहे,
त ज़ाहिर आहे हिकिड़ी उनजी सेंसिटिविटी खां त तव्हां इनकार कोन था करे सघो न। सही आहे, पर हाणे हीअ ॻाल्हि ठहंदी कीअं, छो त PTI चवे पई त असां जूं ॻाल्हियूं बि हुकूमत सां न पयूं हलनि, ऐं जेकॾहिं इलेक्शन ते हू वेही करे ॻाल्हियूं इलेक्शन जे लाइ राज़ी थी वञनि था त उन खां पोइ चांस पैदा थी सघे पियो त असीं वेही करे उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं। असां पंहिंजे ऐं ईअं त थींदो न, हुननि बाक़ाइदा तौर ते डिसाइड करे छॾियो आहे त मुदत पूरी कंदी हुकूमत। हुकूमत सां कंहिं बि सतह जूं जूं ॻाल्हियूं न थियूं। जी बिल्कुलु। ऐं असां इहो बि चयोसीं त इस्टेब्लिशमेंट में बि कंहिं सतह ते हिननि जूं ॻाल्हियूं कोन थियूं न। बैकडोर ते बि नो टॉक। परवेज़ इलाही जेको आहे हिकिड़ी कोशिशि ज़रूरु कई हुई पंहिंजे तौर ते, पर उहा उनजी कोशिशि पंहिंजे तौर ते ई रहिजी वई। पंजाब हुकूमत जो छा किरदारु आहे जमाली साहब इन समूरी सूरत हाल में, छा करे पियो, सपोर्ट करे पई पॉपुलरिटी जो जेको पॉपुलरिटी चवंदा न, अंदाज़ो ॾिसो त पंजाब में हिननि जी हुकूमत आहे, KPK में हिननि जी हुकूमत आहे, ओके, ऐं मार्च जा तव्हां माण्हू ॾिसी छॾियो त केतिरा आहिनि, ऐं इन खां वधीक सिक्योरिटी वारा नज़र अची रहिया आहिनि। जेकॾहिं तव्हां चारो तरफ़ जी पुलिस जी ॾिसो, ही त अञा उहे आहिनि, इन्हनि में सादे लिबास जा सिक्योरिटी वारा अञा अलाए घणा हूंदा। अच्छा, इहा आहे हिननि जी पॉपुलरिटी जेकी पब्लिक हींअर नज़र आई आहे, छो जो पब्लिक खे ज़ाहिर आहे हिननि एतिरो मिसगाइड कयल आहे, अफ़वाऊं कूड़ियूं ॻाल्हियूं, हे इन करे रोज़ ई अफ़वाऊं छो था फिराइनि, 5 ॾींहं में फलाणी शइ थियण वारी आहे, 4 ॾींहं में ई ब्रेकिंग न्यूज़ अचण वारी आहे, हाणे बसि हुकूमत जा 5 वज़ीर इस्तीफ़ा था ॾियनि, हाणे जेको आहे कप्तान वॾो ऐलान करण वारो आहे, हाणे कप्तान जूं फलाणे सां ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि। तव्हां जेकॾहिं ट्विटर ते ॾिसो, यूट्यूबर जेके हिननि जा आहिनि उहे ॾिसो, इन क़िस्म जूं यूट्यूबर सां गुज़रियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ में मुलाक़ात कई हुई, यानी सम्झनि था त इन्हनि में कुझु न कुझु आहे न जमाली साहब। जेकॾहिं असीं यूट्यूबर्स जी ॻाल्हि कयूं, पोयनि ॾींहंनि में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ में मुलाक़ात कई, इमरान खान त ऑलरेडी कंदो बि रहियो आहे, त ज़ाहिर आहे नून लीग खे बि थोरी घणी सम्झ अची वई आहे त कुझु न कुझु त आहे न सोशल मीडिया में। ॾिसो ज़ाहिर आहे या असीं शहबाज शरीफ़ चऊं त जेको हुननि खे आहे, ख़बर कोन्हे सोशल मीडिया शहबाज शरीफ़ यूज़र्स खे यूट्यूबर सां मिले शऊर या न नाहे मिले, त that would be असां little wrong। उन्हनि हर यूट्यूबर जी त असां बि ॻाल्हि कोन था कयूं न, असां मख़सूस उन्हनि जी ॻाल्हि था कयूं जेके अफ़वाऊं फैलाए रहिया आहिनि। हाँ, ॾिसो, बिल्कुलु, ख़बर fake यूट्यूबर news। को उन ते सही ख़बर ॾे त कंहिंखे कोई एतिराज़ कंहिं कान्हे, फैक्ट्स जी बुनियाद ते पर न हुजे। अचानक हाणे ॾिसो न, गुज़िरियल कुझु महीननि खां जेकॾहिं तव्हां खणो त 3 ॾींहंनि में वरी ख़बर अचण वारी आहे, इहे ट्विटर ते ऐं वॾा वॾा जेके पाण खे दानिश्वर सम्झंदा, पोइ 3 ॾींहं त गुज़री विया, छा थियो, थंबनेल्स लॻाए करे पोइ छा माण्हुनि थियो, जो तवज्जो हासिल करण लाइ। बसि इहो ई आहे त तवज्जो ऐं मुल्क में क्यास जी सूरत पैदा करणी आहे, अफ़वाऊं पैदा करणियूं आहिनि, त जीअं मुल्क जी इकोनॉमी स्टेबल न थी सघे, माण्हुनि में पैनिक फैलिजी वञे ऐं माण्हू जेके आहिनि उहे डिस्टर्ब रहनि। इहा बेसिकली ओड़ो गेम, साज़िशी गेम हूंदो आहे जेको कंहिं बि मुल्क खे तबाह करण लाइ त तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं अफ़वाऊं फैलाए छॾियो, त जीअं असल माण्हू जेके आहिनि उहे कंफ्यूज़ रहनि त मुल्क में छा थी रहियो आहे, त हीअ कुझु माण्हू। अच्छा, गुजरांवाला में इमरान खान जेको आहे हिकु दिलचस्प ऐलान बि कयो त यानी हीअ असीं एक्सपेक्ट करे सघूं था त असांखे मुस्तक़बिल में या थोरनि ॾींहंनि में अॻोणो वज़ीर आज़म वर्सेस अॻोणो वज़ीर आज़म इलेक्शन कॉन्टेस्ट कंदे नज़र अची सघनि था। ॻाल्हि करे रही आहियां इमरान खान जी ऐं नवाज़ शरीफ़ जी, त हीअ अॼु इमरान खान नवाज़ शरीफ़ खे चैलेंज ॾिनो आहे त आउं हुनखे उन जी तक में हाराए सघां थो। ॾिसो न, इहा चैलेंज त ख़ैर सियासतदान हिक ॿिए खे ॾींदा रहंदा आहिनि, ऐं अलाह खां तकबुर जी माफ़ी घुरणु घुरिजे। सही, बिल्कुलु। मां नथो सम्झां त कंहिंखे बि एतिरो तकबुर हुजणु घुरिजे, काफ़ी कॉन्फिडेंट आहिनि त खटंदा उहे ई, ऐं जेकॾहिं उहो हर माण्हू जो हक़ आहे, केरु कंहिंजे मुक़ाबले में बीहे थो इहो हुनजो हक़ आहे, इलेक्शन वेड़े सियासत करे एॾी वॾी वॾियूं ॻाल्हियूं न करणु घुरिजनि। वॾी ॻाल्हि आहे, तव्हांखे नथो लॻे त वाक़ई में खटी सघनि था ऐं हाराए सघनि था? जॾहिं उहो वक़्तु ईंदो त पोइ पुछंदासीं त किथां थो बीहे, चैलेंज एक्सेप्ट कंदा नवाज़ शरीफ़? मां चवां थो जॾहिं हू वक़्तु ईंदो, हींअर त अञा टाइम आहे, साल पियो आहे, साल अॻु में ख़बर न आहे दुनिया में केरु कंहिंजी जेको आहे ज़िंदगी केतिरी, त साल अॻु में असां उन्हनि शयुनि ते ॻाल्हाइणु मां सम्झां थो न आहे मुनासिबु। जॾहिं उहो वक़्तु ईंदो उन वक़्तु ख़बर पइजी वेंदी त हिन मुल्क में जेको आहे केरु स्टेबल सियासतदान आहे, केरु जेको आहे उहो वक़्ती बीहारियल सियासतदान हो जेको पंहिंजी मौत पाण मरी वियो। त इहो मां सम्झां थो त अचण वारो वक़्तु पाण ई ॿुधाईंदो आहे, आवाम ॾिसो बेस्ट फ़ैसिलो कंदो, छो जो मां चयुमि न त हिकिड़ो कूड़, हिकु त हिननि सभिनी सियासतदाननि खे या त जेलनि में विझी छॾियो या ॿाहिरि हलिया हुआ, जंहिंजो वन मैन शो थी इमरान खान जेको आहे फ़ाइदो वरितो, ऐं उन वक़्त में हक़ीक़त में इस्टेब्लिशमेंट इमरान खान खे एॾी हेल्प कई आहे जो पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं कंहिं ॿिए खे न कई आहे। त उनजो हिन नाजाइज़ फ़ाइदो वठी ऐं पंहिंजे मुख़ालिफ़ कंहिं बि पार्टी जे रहनुमा खे ॿाहिरि जीअण जो हक़ु उन्हनि खां खसे छॾियो, ऐं अध खां वधीक तव्हांखे जेलनि में मिलंदा, केसनि में मिलंदा, ऐं जेके बची विया उहे तव्हांखे ॿाहिरि मिलंदा। हाणे उन वक़्तु छो जो हिन पंहिंजी बादशाह शहनशाहियत करे चुकी आहे, हाणे ही परेशान आहे त उहा बादशाह शहनशाहियत हिन खां ख़तमु थी वई आहे, ऐं हिनखे इहो पको यकीन आहे त हाणे ही पब्लिक जे ज़ोर ते त हुकूमत में नथो अची सघे। इमरान खान मुसलसिल चवंदो ईंदो आहे त हुनखे बादशाह जी ज़रूरत न आहे, हुन ज़िंदगी ऑलरेडी ॾाढी लग्ज़रियस ऐं लेविशिंग क़िस्म जी गुज़ारी आहे, सो ही डज़ नॉट नीड हिन जी ज़िंदगी इहा लेविश हुई, मुल्क जे लाइ असल जिदोजहद करे हिन जी इहा ज़िंदगी लेविश इहा ज़िंदगी ही त ही हिकिड़े होटल में वेटर हुयो
ऐं 20 पाउंड जेको आहे हिन जी पघार हुई ऐं 20 पाउंड जेको आहे उन पघार ते ही यानी हिन जी ज़िंदगी लेविश थी वई क्रिकेटर थियण खां ऐं पहिरियों हिकिड़े जेको आहे टिप जे मामले ते जेको आहे हिन जो उते झेड़ो थियो उन रेस्टोरेंट में ऐं उन रेस्टोरेंट मां हिनखे नौकिरी मां कढी छॾियो। हाणे इहा आहे हिन जी लेविश ज़िंदगी जंहिंजी ॻाल्हियूं थो करे, ही सभु फ्रॉड आहे, कूड़ आहे। हिन जी जेकॾहिं तव्हां हिस्ट्री खणो, तव्हांखे हिन जी हिस्ट्री ॿुधाईंदी त हे जॾहिं खां मक़सदु क्रिकेट जी दुनिया में आयो त उन वक़्तु बि हिन जा ख़र्चा जेके आहिनि हिन जे राइट लेफ्ट वारा खणंदा हुआ ऐं हिन जी पाण ॿुधाईंदो आहे त हिन जो जेको वालिदो हिकिड़ो मज़दूर हुयो ऐं हिन जी भेणियूं सिलाई मशीनूं हलाईंदियूं हुयूं जेके अरबपती थी वियूं आहिनि, कंहिं वटि 60 अरब जी प्रॉपर्टी आहे, कंहिं वटि 40 अरब जी प्रॉपर्टी आहे। हिन खां जेकॾहिं हिसाबु वठो त हीउ कंहिं बि क़िस्म जो हिसाबु ॾियण लाइ तयारु न आहे, न ही पंहिंजी हुन भेणियुनि जी प्रॉपर्टी जो हिसाबु ॾियण लाइ तयारु आहे, न ही पंहिंजी का मनी ट्रेल ॾियण लाइ तयारु आहे, न ही फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां का डिटेल ॾियण लाइ तयारु आहे, न हे उहे जेके फैब्रिकेटेड अकाउंट्स आहे उन्हनि जी डिटेल ॾियण लाइ तयारु आहे, न ही जेके न सदके ख़ैरात में शौकत हराम जा पैसा वरितल आहिनि उन्हनि जी ॾियण लाइ तयारु आहे, न हिन जेकी फॉरेन मां सियासत जे नाले ते इलीगल पैसा वरिता सिर्फ़ इमरान खान न ॾियण जे लाइ तयारु आहे। असीं जेकॾहिं ॿियूं पाण बि इमरान खान पंहिंजे जलसनि में कुझु क्लिप्स हलाईंदो रहियो आहे मरियम नवाज़ शरीफ़ जूं ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जूं, जंहिंमें हू हिकु क्लिप में मरियम नवाज़ क्लेम करे पई त हुनजो ॾारो जेको आहे अमीर हुयो, इन जे करे हुननि इहा प्रॉपर्टी ठही आहे, जॾहिं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चवे पियो त ॾाढो ग़रीब हुननि जो वालिद जेको आहे उहो ग़रीब यानी उहो ग़रीब ख़ानदान मां तालुक़ु रखनि पिया, महिनत ते अॻिते आया आहिनि। सियासतदान त जेको आहे पंहिंजी ॾियण जे लाइ तयारी कोन्हे, चाहे इमरान खान हुजे या कोई बि। 1950 में इत्तेफ़ाक़ फाउंड्री जो बुनियादु विधो वियो हुयो ऐं 1976 में 74 में जॾहिं भुट्टे साहब नेशनलाइज़ेशन कया मुख़्तलिफ़ इदारा, उन में 28 यूनिट जेके आहिनि मियां शबा उन वक़्तु हू सियासत में न हो, सियासत में हू 80 जी दहाई खां पोइ आया न। हा सही। मां जेकी ॻाल्हि करे रहियो आहियां उहो 80 खां अॻु में जी ॻाल्हि करे रहियो आहियां त जॾहिं भुट्टे साहब 1974 में नेशनलाइज़ेशन जो प्लान कयो त हुननि जा 22 या 24 इदारा वॾा वॾा जेके इहा इत्तेफ़ाक़ फाउंडेशन समेत नेशनलाइज़ कया विया हुआ न। त हाणे पैसो हुयो न हुयो, मां हुननि जो को वकील आहियां न मां हुन ते ॻाल्हायां, पर मां जेकी हुननि जो बैकग्राउंड आहे उन ते हिकिड़ी ॻाल्हि करे रहियो हुयुसि। हाणे अचो त इमरान खान जो जेको आहे पीउ जेको आहे हिकिड़ो मुलाज़िम हुयो हिकिड़े वापडा में या कंहिं डिपार्टमेंट में जेको क्लर्क टाइप जो। उन खां पोइ ठीकु आहे, महिनत करणु को ख़राबु कमु न आहे, ठीकु आहे, हुननि महिनत कई पंहिंजे पुट खे जेको बि ॿाहिरि मोकिलियो या जंहिं बि तरीक़े सां। असां चवंदा त हीउ पाण हिन जूं जेके भेणियूं आहिनि उहे चवंदियूं असां सिलाई मशीनूं करे ऐं पैसो कमायो आहे, त पोइ एमनेस्टी छा लाइ वरितऊं? जेकॾहिं चोरी जो पैसो न हो, जेकॾहिं ईमानदारी जो कमायल हो, मशीनूं सिलाइयुनि जो पैसो हुयो, एमनेस्टी छाजे लाइ वरितऊं? न वठंदा एमनेस्टी। एमनेस्टी जो मतिलबु ई इहो त तव्हां वटि जेको आहे इलीगल पैसो हुयो, चोरी जो पैसो हुयो ऐं उनखे तव्हां जेको आहे उहो लीगल करे छॾियो न। एमनेस्टी जो मसइलो आहे त सच जेको आहे हिननि खे पसंदि न आहे। हाणे जेकॾहिं ही असां त चऊं था न, चलो तव्हांजे बकुल तव्हां सुठे हुन जा हूंदा फैमिली जा, असांखे कोई इतराज़ न आहे, पर असां चऊं था बाबा जेकॾहिं तव्हां चोर न हुयो, चोरी जो पैसो न हो, त पोइ इहो एमनेस्टी तव्हांजी ॿिन्ही भेणनि छाजे लाइ वरिती? न वठंदा न। एमनेस्टी जो मक़सदु छा आहे? ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं पाकिस्तान जो आइन तव्हांखे इहो इजाज़त ई नथो ॾिए त तव्हां सियासत में 1 रुपयो बि किथां फंड वठी सघो था, त पोइ ही फॉरेन खां जेके तव्हां एतिरा वरिता आहिनि त पोइ ॾियो न फॉरेन फंडिंग। पोइ छो इलेक्शन कमीशन खे गारियूं था ॾियो? छो जो तव्हांखे ख़बर आहे त फ़ैसिलो थींदो हुते, अॼु न थींदो सुभाणे थींदो। 8 सालनि खां बि त ही मुख़्तलिफ़ अदालतुनि में छो विया हुनखे स्टे कराइण जे लाइ? उन वक़्तु इमरान खान जी पंहिंजी हुकूमत हुई, छो वियो अदालतुनि में? जेकॾहिं जेको माण्हू नीट एंड क्लीन हूंदो आहे न, उहो त ओपनली चवंदो आहे त बाबा ठीकु आहे, मुंहिंजो जेको हिसाबु तव्हांखे वठिणो आहे वठो। छाजे लाइ हीअ अदालतुनि में 8 सालनि ताईं स्टे हुननि वठी रखियो त इहो फ़ैसिलो न थियणु घुरिजे? दिलि जो चोर। मसइलो इहो आहे न, जॾहिं ख़बर हुजे त तव्हांजी चोरी साबिती आहे त पोइ तव्हां इहे टैक्टिक्स इस्तेमालु कंदा आहियो। डील करण जे लाइ 3 सरबराह ही सोचे रहिया आहिनि, पीडीएम जो सरबराह हुजे या आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ़ साहब हुजनि, त ही 3 हिकु ॼणे जे लाइ सोचे रहिया आहिनि त कीअं डील करिणो आहे। ऐं ॿिए तरफ़ असीं ॾिसूं त के ख़ासि अहिड़ियूं इतिहादी हुकूमत मां ख़बरूं में कोन अचनि ॿियूं, सवाइ जी इन्वेस्टमेंट वारी ॻाल्हि आहे, चलो ठीकु आहे, उनखे अप्रिशिएट करे सघिजे थो, पर ही 1 वर्सेस ऑल वारी ॻाल्हि आहे, टैकल करणु ॾुखियो थी वियो आहे इतिहादी हुकूमत जे लाइ। इमरान खान खे मुंहुं ॾियणु सियासतदाननि जो ई कमु आहे, इनखे एप्रिशिएट करणु घुरिजे। त जेकॾहिं सियासतदान पाण में वेही करे असां बि इहो चवंदासीं त बाबा सियासतदान सही आहिनि ख़राबु आहिनि, उन सां असांजो को वास्तो न आहे। जेको असांखे सही लॻंदो उन ते ॻाल्हाईंदासीं, जेको ख़राबु लॻंदो उन ते बि ॻाल्हाईंदासीं, जेको असांजो कमु आहे एक्चुअल। असां चऊं था त सियासी मसइला सियासतदान ई हल कनि, कंहिंखे
कंहिं धुर खे जेको आहे हिते इन्वॉल्व करण जी या हाणे बि दावत सरकारी ॾियण जी धुरनि जेको खां आहे इहो कोशिशि ई न कनि मुतालबो इहो ई कनि था हिन त जेको इलेक्शन मुतालबो कराइनि। कयो आहे ॾिसो हिन ते सॼी दुनिया जी मज़म्मत कई आहे। अॼु वरी हिन उहो ई पंहिंजो बयानु वरी वरजायो अमेरिका जे हवाले सां, वरी अॼु अमेरिका तरदीद करे जी ॿियो दफ़ो उन्हनि जेको आहे तरदीद करे छॾी आहे त यानी हीअ बि हिनखे कुझु साज़िश न थी आहे। छो जो हिन वटि ॿियो कुझु आहे ई न ॻाल्हाइण लाइ। हिन जी तव्हां तकरीर जो महवर खणो पर हू हिन बावजूद बि चवनि था त फ़ैसिला जेको आहे ॿियनि मुल्कनि में वेही ऐं करे 8 सालनि खां तव्हां हिन जा जेको आहे तकरीरुनि जो महवर खणो त सेम आहे न। फलाणो चोर डाकू, इहे हिन खां पुछोसि 4 साल छा कई, उनजो जवाबु कान ॾींदो। हिन खां पुछियोसि हिकिड़ो मनसूबो ॿुधाए छॾ, कराची खां वठी कराची जे लाइ 1200 अरब जो अनाउंसमेंट कयईं, 12 रुपया कान ॾिनई। जी जंहिं सूबे में जेको जेको ऐलान कयईं उन मां हिकिड़े ते बि हिन अमल दरामद न कयो आहे। हिननि खां कंहिं बि PTI जा हमरा खां तव्हां पुछो न त बाबा तव्हां पंहिंजी 4 साल जी कारकर्दगी जो को सवाल जवाब को त उन ते चवंदा हू चोर आहे, हू डाकू आहे। अरे भाई हू चोर आहे, डाकू आहे, ठीकु आहे। कंहिं ते तव्हां केस उन जा न लाया भला, सभिनी खे जेलनि में विधो 2-2 साल, 2.5 साल, 6-6 महीना, 8-8 महीना, उन ग़रीबनि जी त ज़मानत ई कान थींदी। हे त अहिड़ो लाॾो आहे जो हिन जे हर माण्हू जी ज़मानत 3-4-5 ॾींहंनि में थी थी वञे। तव्हां जेकॾहिं माज़ी जे सभिनी सियासतदाननि जी रिकॉर्ड खणो त 2 साल, 2.5 साल, 1.5 साल, घटि में घटि बि जेकॾहिं माण्हू अंदरि जेलनि में रहिया आहिनि त 6 महीना त मैक्सिमम रहिया आहिनि। उन खां पोइ वञी ग़रीबनि जूं ज़मानतूं थियूं आहिनि। ऐं उन मां कंहिं महिल हिकिड़े माण्हू ते तव्हां केस साबित करे छॾियो, नैब तो वटि, इस्टेब्लिशमेंट तो वटि, अदालतूं तो वटि, हर शइ तो वटि, छा साबित कयो? अॼु अॻूणी सदर खे जेको आहे इमरान ख़ान आसिफ अली ज़रदारी खे बि चई छॾियो आहे त हू तयारी करे छॾनि त लॉन्ग मार्च खां बाद में ही सिंध अचणु वञनि पिया, त छा इमरान ख़ान कॉन्फिडेंट इनफ आहे त हुनजी लॉन्ग मार्च सक्सेसफुल थी वेंदी आहे, पोइ सिंध में बि अची वेंदा? मां त चवां थो सिंध में अचे ऐं सिंध जो अवाम हिन खां पुछे त 12 अरब रुपया तूं हिन वक़्त में सिराब मुतासिरीन जे लाइ वया ऐं हिन सिंध जे अवाम खे 1 रुपयो न ॾिनई। मसलो इहो आहे त ही जेको आहे पीपल्स पार्टी गारियूं बि खाधियूं, माण्हुनि घटि वधि बि ॻाल्हायो, सभु कुझु कयो, ग्राउंड में बीठा रहिया, चीफ मिनिस्टर बिलावल, पीपल्स पार्टी जा सभु लीडर ग्राउंड में रहिया, कंहिंखे ॾेई सघिया, कंहिंखे न ॾेई सघिया, माण्हुनि जे दरमियान त रहिया न। ही हिकिड़ो दफ़ो सखर में जेको आहे टेंट में हिकिड़ी चमची सां जेको आहे मानी ॿार खे खाराए उन खां पोइ जो निकितो त हिनखे सिंध जा सैलाब मुतासिरीन यादि न आया। 12 अरब रुपया KP ऐं पंजाब में हिन करे उहे बि लॻाया न लॻाया अलाह खे ख़बर, पर सिर्फ़ु उन सियासत जे करे न। जेकॾहिं इंसानियत हुजे हा त उन मां 1 अरब 2 अरब सिंध जा जेको सभ खां वॾो मुतासिर हो, सॼी दुनिया चई रही हुई त ॾे आहे न कुझु वीचारनि जेके मुतासिर हुया, असांखे त ख़ुशी थिए असां बि हिनखे ख़राज तहसील पेश करियूं हा त बाबा ॾिसो भी आयो आहे हिन जेका सिंध जा अवाम जेके मुतासिर वीचारा बोल मुतासिर हुआ, मजबूर हुआ, परेशान हाल हुआ, उन्हनि जी थोरी घणी वहार लथी आहे, उन्हनि खे ॾिनो। पर न, छो जो हिन जो साइकोलॉजिकल मसलो आहे, हिनखे सियासत करणी आहे। हिनखे सियासत जो हिनखे ख़बर आहे त खंबो जेको आहे पंजाब आहे या त हिन अक्सर जेको पंहिंजो ज़हन ठाहियल आहे उहो ठाहियल उते आहे। सही आहे त ही त मां त चवां थो सिंध अचे ऐं हिन क़िस्म जा लॉन्ग मार्च करे ऐं पोइ अवाम हिन खां सवाल करे त बाबा किथे इनकलाब जा माण्हू। हाणे त तव्हां ॾिसो सॼे पंजाब में बैनर नारा लॻी रहिया आहिनि घड़ी चोर जा, फॉरेन फंडिंग चोर जा। हाणे सॼे पाकिस्तान में इहो असां हिन जे ख़िलाफ़ आहियूं ज़ाती तौर ते, पर हिननि जेको आहे इन जी रवायत विधी आहे। जीअं जेके ही नारा हाणे कल्ह टोलियूं गुजरांवाला में, कामोखी में इहे नारा लॻसि घड़ी चोर जा, असांजे हक़ में न आहियूं, मूंखे तकलीफ़ थींदी आहे। पर हिन पाकिस्तान में न हिन दुनिया में इहो ट्रेंड विधो। यानी को अमेरिका वञे थो उते हिन क़िस्म जा बदतमीज़ जेके वाहियात हिननि जा कारकुन बदतमीज़ी पिया कनि, को लंडन ते वञे थो, को सऊदी अरब, को मस्जिद नबवी, यानी इंतहा थी वई आहे। अहिड़े तरीक़े सां हिते को रेस्टोरेंट में फैमिली सां जेको आहे मानी खाइण थो वञे त हिननि जा कारकुन उते मिसबिहेव करे इन क़िस्म जा नारा लॻाईंदा। हाणे छा थियो अल्टीमेटली, हाणे पाण खे उहे नारा लॻनि था, जिते वञे थो उहे घड़ी चोर, फॉरेन फंडिंग चोर, हाणे चोर चोर जा नारा लॻाइनि। इहा रिवायत चवंदा न चवणी हुई त जेको आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, हे बिल्कुलु तव्हांजे साम्हूं साम्हूं थी आहे। हूअं त असां रुॻो बुज़ुर्गनि खां ॿुधंदा हुआसीं। पर जमाली साहब इहो ट्रेंड त पंहिंजी जॻह, इहो बि वाकई में हिकु ग़लति शइ आहे, पर ही पर्सनल अटैक्स तव्हांखे नथो थिए थियनि त थोरी देरि अॻु में मुस्लिम लीग नून जी नाइब सदर मरियम नवाज़ प्रेस कॉन्फ्रेंस करे रही हुई, चए पई त इमरान ख़ान जी मार्च में माण्हू छो शरीक थियनि जॾहिं इमरान ख़ान जा ॿार जेके आहिनि पंहिंजा लंडन में वेठा आहिनि। डू यू थिंक ही पर्सनल अटैक आहे? हिन जूं 4 ज़ालुनि मां हाणे हिकिड़ी अथसि ख़ैर, पर उन जा जेके औलाद उहो त हिकिड़ी मां अथसि, ॿी खे त इहा अञा ताईं एक्सेप्ट कान थो करे न, त बाक़ी ॿिनि मां असांखे ख़बर न आहे, मां उन ते तबसरो नथो करणु चाहियां, उहो जो फैमिली मसइलो आहे। पर इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे न, घुराए न इनकलाब, जॾहिं माण्हू इनकलाब जी जॾहिं ॻाल्हि कंदो आहे न त पहिरियों पाण खे साम्हूं आणे, पंहिंजे ख़ानदान खे आणे न, उन खां पोइ ॿियनि खे। बिल्कुलु तव्हां नवाज़ शरीफ़ जेकॾहिं ग्राउंड में हो त शहबाज शरीफ़ ग्राउंड में हो, हसन नवाज़, हुसैन नवाज़, मरियम नवाज़ हुया न, बेनज़ीर सभु सियासत में हिते हुया। हे त हमज़ा शहबाज
हे त सभु जॾहिं हिननि कूड़ा केस ठाहिया त उहो ॿाहिरि विया न। अच्छा हाणे तव्हां अचो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते, त जॾहिं भुट्टे साहब खे फांसी थी त नुसरत भुट्टो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो औरत हुई न, हुया न तकलीफ़ुनि में, जेलनि में, हर शइ में। वरी जॾहिं उन्हनि जी औलाद पैदा थी बिलावल भुट्टो, बख्तावर, आसफ़ा, जॾहिं बि बेनज़ीर भुट्टो जेलनि में वञे, सियासत में वञे, जलसे में वञे, जुलूस में वञे, त ॿार वीचारा गॾु हूंदा हुआ न। त इमरान ख़ान बि दम पैदा करे न, पंहिंजे ॿारनि खे घुराए त अचो कुर्बानी ॾियण जो वक़्तु अची वियो आहे, मां इनकलाब थो आणियां, इनकलाब में जेको आहे पहिरियों पंहिंजनि खे अॻियां कयां। ॻाल्हि त हुन ठीकु कई आहे, छा इहा वैलिड शइ आहे, असां हिनखे डिस्कस बि करे रहिया आहियूं, पर छा इहा दुरुस्त ॻाल्हि आहे त जे औलाद खे बि जलसनि हिननि में शामिल करणु खपे? छो त पीपल्स पार्टी जी ॻाल्हि थी या नून लीग जी ॻाल्हि थी त डायनेस्टिक पॉलिटिक्स अची हुननि जो ख़ानदान या उन्हनि जी औलाद मुसलसिल पॉलिटिक्स में नज़र आई आहे। पर जेकॾहिं को न बि अचणु चाहे थो त छा उन ते इहो सवाल उथारणु ज़रूरी आहे त हुनखे पंहिंजी औलाद खे बि आणणु खपे? इहो रेलेवेंट शइ आहे। इहो मां इन जी फैमिली ते इन करे न पियो ॻाल्हाइणु चाहियां, हे इहे ॻाल्हियूं कंदा हुआ न त हमज़ा शहबाज़ भॼी वियो, जेकॾहिं 2 ॾींहं लाइ बि को वञे थो किथे त प्रोपगेंडा इहा त भॼी वियो, या हसन नवाज़ हुसैन नवाज़ ही ॻाल्हियूं कंदा हुआ न। त मां उहो ई त चओ त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हाणे जेके ॻाल्हियूं ही पाण हुननि जे लाइ कंदा हुआ, हाणे इहे ॻाल्हियूं हिन जे लाइ थी रहियूं आहिनि न। त मसइलो इहा रवायती ग़लति आहे न, असां त हिन रवायत जे ख़िलाफ़ु आहियूं। हिकु त फैमिली जे इशूज़ खे डिस्कस ही न करणु घुरिजे, कंहिंजी बि हुजे, ठीकु आहे न। ॿियो इहो आहे तव्हां जेको सियासत करे थो उन सियासत ते ॻाल्हाइणु घुरिजे। मसइलो हिननि जो इहो आहे न त हिननि इहा रिवायत विझी छॾी आहे हिन मुल्क में, ऐं हर माण्हू हाणे उन ॻाल्हि ते लॻी वियो आहे। ॿिए वटि कुझु न हूंदो, को ट्विटर ते वेही लिखंदो, को फेसबुक ते वेही लिखंदो, को यूट्यूब ते ॻाल्हाईंदो, को इंस्टा ते ॻाल्हाईंदो, को टिकटॉक ठाहे वठंदो। हाणे तव्हां जेका इहे रस्ता खोलिया आहिनि पंहिंजे मुखालफ़नि जे लाइ, त ज़ाहिर आहे ॿियनि जो बि त हक़ आहे न त उहे ॻाल्हियूं कनि। त असां त उहे त ॻाल्हि कयूं त मां त ॿिन्ही तरफ़ जेके बि करे रहिया आहिनि, मां त ॿिन्ही जे हक़ में न आहियां। न हुननि खे इहे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करणु घुरिजनि, न हिननि खे। पर मुसीबत इहा आहे न जॾहिं हुननि खां सवाल कयो पोइ चवंदा हिन ही शयूं कयूं। हाणे भई जॾहिं तूं 4 साल पंहिंजा केस हलाया, तूं कहिड़े मुंहं सां चईंदो त चोर 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 डाकू डाकू? तूं ई हलाया न केस, साबित करी आहे न अदालतनि में। ऐं आसिफ ज़रदारी ते त 15-20 सालनि खां केस मुस्तक़िल हलिया आहिनि, 10-10 साल जेको आहे हुन जेल कटी आहे। भई जेकॾहिं का ग़लति शइ आहे त पोइ कोर्ट में साबित कनि न। हर केस में त उहो बाज़त बरी थियो आहे। हाणे हुनजा 10 साल केरु वापसि कंदो? जॾहिं जेका साल हू जेल में रहियो आहे ऐं हुन ते को केस साबित कान थियो, भई कंहिंखे सज़ा थिए त पोइ उहो जेल वञे हा न। बग़ैर कंहिं सज़ा जे, बग़ैर कंहिं हुनजे 8-8, 10-10 साल तव्हां जेको आहे हुननि खे जेलनि में बंदि कयो आहे। हाणे हुनजी ज़िंदगी जी जवानी, यानी हुननि जे ॿारनि सां जेकी खेॾण जी उमिरि हुई, उहा त हुननि जी जेलनि में गुज़री वई। हाणे उहे साल हुनखे वापसि केरु करे ॾींदो? त हर ॾींहुं असीं ॾिसूं था दिलचस्प ख़बरूं आहिनि, मुसलसिल यू टर्न्स बि वठनि था सियासतदान में, या ख़बरूं बि जेके आहिनि नयूं नयूं अचनि थियूं। कॾहिं कहिड़ी पार्टी कंहिं ते को इल्ज़ाम थी हणे, कंहिं शइ जी तरदीद थी वञे, इहो सभु असीं ॾिसूं था। अच्छा, इन ई विच में जेको आहे असीं हिकु ॿी ख़बर बि शामिलु कंदा हलूं पंहिंजे नाज़रीन जे लाइ। त नाणे वारे वज़ीर हिकु अनाउंसमेंट करे छॾी आहे काल्ह त पेट्रोल जा जेके शयुनि जा अघ आहिनि उहे बरक़रार रहंदा। सो न बदिली त क़िस्मत आवाम जी न बदिली। सियासत में आए ॾींहुं अलाए छा छा थिए पियो, जेको तमामु इंट्रस्टिंग बि हुजे थो, असीं सभु डिस्कस कयूं पिया, आवाम बि हुन में दिलचस्पी रखे थो। पर हालात जेके नथा बदिलजनि जमाली साहब, त उहे वीचारी आवाम जा नथा बदिलजनि। ॾिसो तव्हांखे यादि हूंदो त असां पंहिंजे प्रोग्राम में चयोसीं त जेकॾहिं आवाम इहो सोचे त इमीडिएट रिलीफ मिली सघे थो त इहा नामुमकिन आहे। हिननि वरी बि शायदि 10-15 रुपया घटि कया हुआ, पर इहे तमामु न हुजण जे बराबरि। पर हाणे त बाक़ाइदा स्ट्रेट अनाउंसमेंट त हीअ अघ बरक़रार रहंदा। असां जेको आहे हिननि खे छो जो जेको सैलाब आयो ऐं ज़ाहिर आहे हिननि वटि एॾा पैसा ई कान, ख़ज़ाना ख़ाली लॻा पिया, त हिननि खे माण्हुनि खे बि ॾियणा। पर आवाम सां वरी बि ज़ुल्म आहे। आवाम जो इहो बिजली जो बिल बि घटि थियणु घुरिजे, फ्यूल बि घटि थियणु घुरिजे, ऐं सभ खां वॾी मुसीबत जेके खाइण पीअण जूं इहे शयूं आहिनि, जिन जो हर माण्हू जी जेको आहे मर्ज़ी आहे, जंहिं इलाइक़े में जेको रेट चाहे थो करे थो छॾे। पर इहा बुनियादी ज़िमेदारी सूबाई हुकूमतनि जी आहे। सूबाई हुकूमतनि खे घुरिजे त इन मामले ते कंट्रोल करणु। एॾो को मुश्किल कमु न आहे। पहिरें ज़माने में ज़िलई कमेटियूं ठहियल हूंदियूं हुयूं, उहे ज़िलई कमेटियूं इन शइ जी मॉनिटरिंग कंदियूं हुयूं। हर शइ जो रेट खाइण पीअण जी शयुनि जी ॻाल्हि थो कयां, इहो मॉर्निंग में तय थींदो हुयो। मॉर्निंग में तय थियण खां पोइ उन जे हिसाब सां जेको आहे उहा शइ अॻिते उहो रेट हलंदो। हर दुकानदार हुजे या पथारेदार हुजे या केर बि हुजे, उनखे उहा जेकी तय थियल गवर्नमेंट जो रेट हूंदो उहो उते बाक़ाइदा उते पर्ची लॻल हूंदी, हथ सां लिखियल कंहिं कागज़ ते या त हिन फलाणी शइ जो ही रेट आहे। जॻह जॻहनि ते इहे छो जो असां पंहिंजे अखियुनि सां शयूं ॾिठल आहिनि, इन करे हाणे असांखे अफ़सोस थींदो आहे त हींअर जेको आहे को इन्हनि खां पुछण वारो न आहे न। त इहा मां सम्झां थो त हुकूमत जी इहा आहे हुकूमत जी बुनियादी ज़िमेदारी, जेके असां बार बार चवंदा आहियूं। हिकु यूटिलिटी जी फ्रेमिंग
ऐं ॿियो इन खाइण पीअण जूं शयूं जेके आहिनि उन्हनि जो Check and balance मुक़ररु आहे कि क़ीमत शइ ते फराहम कई आम वञे। माण्हू खे पहुचाइण जी तव्हां ॾिसो न इहा दुकानदार आहे चवनि जेकी था हिननि जॾहिं ज़िमेदारी पेट्रोल वधी थो जेकी वञे त बदकिस्मती सां हिन ते डीज़ल तवजो पेट्रोल न ॾियनि ॾिनी था। वेंदी आहे, जंहिंजे करे आम माण्हू वीचारो जेको आहे पिसजी वेंदो आहे ऐं उहो महांगाई जे बोझ तले दॿिजी वेंदो आहे। त हुकूमत जो इहो कमु आहे त पंहिंजो इहो कमु जेको प्रायोरिटी वारो कमु आहे, जी छो जो हुनखे को कंहिं चीफ मिनिस्टर खे या वज़ीरनि खे पाण न करिणो आहे, हुननि खे मॉनिटरिंग करे जेके हेठि ऑलरेडी हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे, किथे जेकॾहिं को सिस्टम सुस्त रवि जो शिकार थी वियो आहे त उनखे फास्ट करण जी ज़रूरत आहे, जी। उन में थोरी चवंदा न हिलाइण जी ज़रूरत आहे उन ऑफिसरनि खे, उन एडमिनिस्ट्रेशन खे, त भई तव्हां वञो कमु कयो ऐं आवाम खे जेको आहे इन महांगाई खां जे अज़ाब खां बचायो। बिल्कुलु पर तमामु मुसीबत ज़रूरी इहा आहे आहे। जो इन तरफ़ जेके अवामी इहे मसइला आहिनि उन तरफ़ हिननि जी तवजो तवजो ई तमामु घटि घटि आहे, आहे, सियासत जंहिंजे जी करे तरफ़ जेको आहे वधीक आहे। अवाम वीचारो पिसजी जी रहियो आहे। बिल्कुलु तव्हां दुरुस्त फरमायो। थैंक यू जमाली साहब बिल्कुलु दुरुस्त फरमाए रहिया आहिनि। तमाम जी तरफ़ तवजो तमामु घणी घटि आहे। असल मसइला उन्हनि जा बुनियादी इहे ई आहिनि, छो त हिन वक़्तु मिडिल क्लास तबिको हुजे, लोअर मिडिल क्लास तबिको या सफ़ा वेरी पुअर तबिको जंहिंखे असीं चऊं था, त उहे तमामु घणो अफेक्टेड आहिनि। किराए खां वठी करे गाॾियुनि ताईं हू अफोर्ड करण में उन्हनि खे मुश्किल चैलेंजिस जो जेको आहे साम्हूं करिणो पवे थो। सो असल ॻाल्हि इहा आहे, जेतिरो सियासतदान सियासत में तवजो ॾियनि था, सियासत खे बहितर करण जी कोशिशि कनि था, ईअं थोरो टाइम कढी करे अवाम जी हालतुनि खे बि बहितर करण जी कोशिशि कनि। सो पंहिंजो प्रोग्राम ख़तमु कंदासीं, पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।